अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। तालका भिरिया खां अलीदमा कलोड़े जी टारूशा में बदअमनीअ ते कंट्रोल न थी सघियो। रात जो नामालूम चोर शहबाज सोलंकीअ जी रेज़की दुकान जा ताला टोड़े लखें रुपयनि जी चोरी करे फरार थी विया। दुकान जे मालिक शहबाज सोलंकीअ ॿुधायो त गुज़िरियल राति दुकान जा ताला तोड़ नामालूम चोरी 85,000 रोक रक़म ऐं सामान खणी फरार थी विया आहिनि, जंहिंजी NC ठारूशा थाणे ते दाख़िल कराई आहे। जॾहिं त चोरनि जो पतो न पइजी सघियो आहे, जॾहिं त SHO ठारूशा ॿुधायो त थियल वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। चोर जल्द गिरफ़्तार थींदा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।